नाज़रीन, तालीम खाते 2025 में ग्रेड 17 खां 18 में तरक्कियूं माणींदड़ स्कूलनि जे हेड मास्तरनि जो अञा ताईं नोटिफिकेशन जारी नाहे कयो वियो। इन हवाले सां अपडेट मालूम कंदा सलीम मलाका। जी सलीम, छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल, सिंध के तालीम खाते के स्कूलन में ग्रेड 17 का 18 ग्रेड जे हेडमास्टरन जो तरक्कियों ॾियण लाइ जेको नवंबर 2025 में डीपीसी ज़रिए 728 उस्तादन के तरक्कियों ॾियण जी मंजूरी ॾियण के 3 महीना गुज़री वञण बावजूद अञा ताईं नोटिफिकेशन जारी न थी सघियो आहे, जंहिं सबब तरक्कियूं माणींदड़ जेके उस्तादन में बेचैनी जी लहर छायल आहे। सिंध के तालीम खाते में 18 ग्रेड जूं 800 खां वधीक पोस्टूं खाली आहिनि, जंहिं लाइ ग्रेड खाते पारां ग्रेड 17 जे हेडमास्टरनि या ऑफिसरनि खे ग्रेड 18 में तरक्की ॾियण लाइ नवंबर 2025 में डीपीसी कई वई, जंहिंमें 728 कमीशन पास 17 ग्रेड ऑफिसरनि खे ग्रेड 18 में तरक्की ॾिनी वई। पर 3 महीना गुज़री वञण बावजूद अञा ताईं डीपीसी जो जेको नोटिफिकेशन आहे उहो जारी न कयो आहे, जंहिं करे तरक्कियूं माणींदड़ जेके ऑफिसरनि उन में बेचैनी पखिड़ियल आहे। ज़रियनि मूजिबि तरक्कियूं जेके माणींदड़ ऑफिसरनि जी हाइट मां ट्रेनिंग में मुकमल थी वई आहे ऐं ताज़ो वधीक 158 जेके हेडमास्टरनि जी फाइट में ट्रेनिंग शुरू कई वई आहे, पर नोटिफिकेशन न जारी थियो आहे। ज़रियनि जी इहो चवणु आहे त तरक्कियूं ॾियण जे लाइ 30 माण्हू खां 20 खां 30 हज़ार रुपया मुबैना तौर ते रिश्वत वरिती वई, जेका रक़म 1.5 करोड़ खां वधीक थिए थी। पर मुतासिर उस्ताद 3 महीननि खां कराची जा धिका खाइण ते मजबूर थी विया आहिनि। इन रस में मुतासिर ऑफिसरनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते डीपीसी जो नोटिफिकेशन जारी करे मंझंदि जेका बेचैनी आहे उहा ख़त्म कई वञे। जी सलीम, अपडेट का आगाह करण जे लाइ महिरबानी।